लॉकडाउन थियो आहे त बड़िया गॾ वांगर निंडूं था सटनि पिया खाली। अलेले मुंहिंजो बेबी सोना छा थियो? ख़राब सपनो ॾिठई छा? मां त उथारण पई अचें। ईअं झटके सां छो थी वई तूं? अञा त सुबुह बि कान थियो आहे, सुम्ही पओ बेबी। अरे यार मूंखे सपने में अलाए कंहिं चंबो ऐं छिके करे। बेबी महीने खां नवरो वेठो आहीं न त अहिड़ा सपना ईंदा आहिनि। मां सम्झां थो तुंहिंजी भावना, तोखे ॿाहिरि वञिणो अथई घुमण, पर मां हींअर कुझु नथो करे सघां। मूं में एतिरी बि ताक़त कोन्हे का कि मां कोरोना वायरस सां विड़ी सघां। त मूं ते महिरबानी कर, हथ धो, सैनिटाइज़र हण ऐं सुम्ही पओ वञी करे। ॾिठई हिन दफ़े मां सभिनि खे कोरोना ॾिनो आहे गिफ्ट में। सभु ॾाढो गिफ्ट पिया करनि न। पर इहो तव्हां कयव कीअं? मूंखे सम्झ में न आई ॻाल्हि। अरे सिंपल आहे, मूंखे कोरोना थियल आहे, मां सभिनि खे गिफ्टूं पियो ॾियां त उन ते सभु हथ लॻाइनि पिया, सभिनि खे थींदो पियो, सिंपल। हले ला भॼो हितां। हिन में छा आहे, लॉकडाउन पियो हले न त मां घर वेही करे चरी पई थियां ऐं इन करे मां रोटी करण जे अलावा ॿुहारी पाइण, फर्श उगण, कपिड़ा धोअण, बासण मलण, होती का कुस धोअण, इहे सभु कम मां कया आहिनि। अरे तोखे कोरोना थी वियो अथई? ईअं थियो, मां त घर खां ॿाहिरि ई न निकिरंदो हुयमि। त चरी आहे घर बीहणो हुनजो मतिलबु उहो थोरी आहे कि जिते वेठो आहियूं उते ई खाइणो पीअणो हंगणो मुटणो। पोइ कोरोना न थींदो त रनड़ो थींदो या बाक़ी? मुंहिंजे छोकिरे खे कोरोना थी वियो हुयो, मां हुनखे गांइ जो मुट पीआरियो, ठीकु थी वियो। हुनखे छेणा ऐं लेंडियूं बि चटायूं। हाणे उहो बिल्कुलु ठीकु आहे, क़बर में पियो आहे। भॻवान हुनजी आत्मा खे शांति ॾे। अरे मां आयो आहियां उहो ई घणई आहे, मूंखे पेट में तुर बि जॻहि कोन्हे, न खाई सघंदमि। अला तव्हां त ईअं था चओ जीअं असांजे घर खाईंदव त तव्हांखे कोरोना वायरस थी वेंदो न? अरे यार तुंहिंजी ज़ाल खे सम्झाए इहो छा थी ॻाल्हाए पई? चरी मुई, मां तुंहिंजे घर हाणे कॾहिं बि न ईंदमि, मां वञा थो हाणे हितां खां। चरी सफ़ा अकुली कान अथई तोखे? मेणबती ॿारे करे मुंहिंजे पिछाड़े में विझई। मोदीअ बालकनीअ में मेणबती ॿारण चयो हुयईं, तो ॿारे करे मुंहिंजे पिछाड़े में विझी छॾी। चरी गॾ वांगुरु डुको पातियो आहिनि मां।